यकीन कर मुखे रानी जी का भी खबर काने शेरल ओए चाचा चो सावण कूड़ तो आने उन्हनि खे दाजा मुझे मथा शक आ रानी जी मुखे का खबर ही काने त पोइ तो पंहिंजी भेण खे छो चयो त राणीअ जी मूंखे ख़बर आ सावण खे ॾिसी मिड़ी अदीअ साम्हूं पोइ भौक कयो सावण त हिन ॻाल्हि ते खणी गंढ ॾिनी आ जेकॾहिं सुभाणे इहा ॻाल्हि ज़ाहिर थिए त राणी खे कंहिं लिकायो आहे पोइ हुनजो ॾंडु ॾोह केरु भरींदो जेकॾहिं साबिती थी न त जेको बि ॾंडु ॾोह रखंदो मां भरे ॾींदुसि अञा बि वक़्तु वियो न आहे ख़ुदा बख़्श हक़ीक़त ॿुधा मूंखे सफ़ा यार तूं त को ज़ोरावर आहीं जॾहिं मां चवां थो मूंखे का ख़बर ई कान्हे का त गोॾा भञी मुंहिंजे मथां चढ़ी थो वञे मां गोॾा भञी तो मथां कोन थो चढ़ां बाक़ी जंहिं ॾींहुं मूंखे साबिती मिली पोइ साबिती मिली न त मां ॾंडु ॾोह भरे ॾींदुसि ॾंडु ॾोह छा सिधी बंदूक खणंदोसांइ इहो न सोचजांइ जो मां तोसां का रिआयत कंदुसि वरियाम वारा मुड़ी वञनि त भली मुड़ी वञनि बाक़ी मां टके जी बि रिआयत न कंदोसांइ अजीब ॾाढो मुड़सी आहे मां जॾहिं ॾोही बि न आहियां त पोइ धमकी बि थो ॾे धमकियूं कोन थो ॾियां तोखे सम्झाइण जी कोशिश थो कयां त इहा ज़िद छॾ किथे ईअं न थिए जो तुंहिंजो ज़िद तुंहिंजे लाइ मुसीबत बणिजी वञे जेकॾहिं तव्हां मुसीबत खड़ी कई न त मां हिन सां मुंहुं ॾेई वेंदुसि बाक़ी मां ॾोही न आहियां इहा तमामु जल्द ख़बर पवंदी त केरु ॾोही आहे केरु न नवाब वो ये सामूरी जमीन है ना ये जाड़े खाना को राणा खाना खरीद गई है दोस्तों सच्ची सच्ची बुधा यह जेका जमीन है यह जाड़े खाना का वती धलता वाके हड़प कई धोखे सा समझी या खरीद की राणा लिखाए तो वती है ना पर चाचा नवाब खान हाणे ने दे अकबर खान कब्जो कियो चाचा नवाब अकबर खान असा के ओसी तई कब्जो न दिंदो जैसी तई राणा खान मोटी न तो अचे वाह अरे लाउती खान वाह माना असा के मोहताज समझो तई जा ये कब्जो कोन छना सकंदास असा तो मोहताज ना हूं पर आगे अकबर खान री रिपा उन्हा केर मोनी दो दोस्तों हां कम एड़ो कयो जो कोई ने अकबर के सुल्तान के वेड़ायो पाण ते वेड़ी भले पाण में ढांगा चंद पो खबर पवंदी इए कन ॾाढो ॾुखियो आहे चाचा नवाब लाउती जन मानू सच्चाई ते चढ़े ते उठन के जोरा पाराए सके तो उठन के भी बराड़ी हुकम आहा खान पुजंदो जो नवाब कंदो नवाब सो नवाब होई सदाई नांग जे पेड़न में त विधान ओए चाचा नवाब तू इहो ॿुधाए इन्हनि खे पाण में कीअं अटकायूं ॿियो त इन्हनि खे वेठाड़नि को मसलो न आहे इन्हनि खे हाणे आऊं वेठाईंदुसि आऊं ॿियो वेही सलाह कबी अहिड़ो को मनसूबो ठाहियूं जे कुकड़ पाण अहिड़ो विढ़नि जे विड़ी विड़ी ढांगा थी पवनि ई अॻ में ई पाण में घणो विढ़िया आहिनि हाणे सोलो हिक ॿिए मत कोन विझंदा ईअं तूं हिक ॿिए जे हथ विझण जी ॻाल्हि थो करे अहिड़ो कमु करे ॾेखारींदो सही हाणे जे सिधियूं बंदूकूं हणंदा सिधियूं बंदूकूं ईअं वेही ॾिसजा जेकॾहिं हिन कमु न त नवाब सॾाईंदो ई कोन छो नवाब कम ख़ुदा जे नांगनि जे पेड़नि में हथ विझंदो आहे इहो कमु खाधो वॾो आहे छा थोड़ा हे ॾिस तुंहिंजे ने उबतन सुबतन लीकन जो कमाल दिल त चवे थी त रुगो तावीज़ लिखो वेठा वॾी कमाई आहे इन्हनि में जेकॾहिं सुभाणे इहे तावीज़ कमु न कनि त पोइ उन्हनि खे पंहिंजो यकीन छॾाईंदो तो वारा इहे लीका न पर इहो रोज़ रोज़ तावीज़ कराइण केरु ईंदो तव्हां वेही रुगो कमु कयो असां वारो घोट बेवकूफ़ सां भरियो पियो आहे ॿियो त छॾियो जेका पाण खे वॾो दाना सम्झंदी आहे न माई वसाई उहा बि मुंहिंजी मुरी ॼाणी थी वई अथव अदी छो न भली केॾो केरु दाना हुजे पर तोखां वधीक कोई दाना थी नथो सघे जुड़िया इन में को बि शक कोन्हे को त तो वारी भेण खां वधीक को ॿियो दाना हूंदो ईअं ती सिजड़ा ती रूप जी भेण खे हाणे सिनानी चाणी ज़मीन खां 2 फुट मथे हलंदी जुड़िया कसम थई सच्ची ॿुधाइजे त कीअं वसाई मूंखे पहिरें पई पवे हुई न मुंहिंजी मुरी ॼाणी भली भली तूं माण्हुनि खे बेवकूफ़ बना पर मां ईअं करणु कोन ॾींदुसि इहो वॾो ॾोह आहे तूं त माठ करे अटे ते चटी
को कमाए कोन पिया वरी तुझा जिबजा लिका पे गुनाह न कर अदी अज खां पोए अदो कोड़ल नमाज शुरू कंदो। हाँ जुड़िया सच में मूं इहो सोचो अल्लाह वो डी परे जेडी तू नमाज पढ़ी सजदो दी आई हथ खणी अल्लाह ने ताला सही सके कंजू ने पांजे घर उतारो खाऊं आई मुजो ने भाग उतरे। अदा हाणे मां आई आया ना तारीख वठी पोई विंदी मैं हाणे असा वधिक इंतजार कोन कंदासी। ठीक है भेण जेका तवा के मुनासिब तारीख लगे तवा रखो असा के कोई एतराज कोने। अबा इतनी जल्दी छाजे लाए छोकरी असा ने मथा बाहर त ना है जो तू एडी तकड़ तो करे। मासी अदी जी शादी कराइणी है कोई हिनन के छो तरसाई। अदा गोराम भी तकड़ लायो वेठो आ जे अदा गोराम सबर करया तसा तहां के भी मोहलत दियूं हा। पर अदा गोराम के सबर अचे ही न थो चे तो मुझे अज शादी थे सुभाणे बियो डी थे। मासी के तू चल असा जे तरफा तो के इजाजत। अदा अज चंड जी चौथी तारीख है 7 तारीख जो अची कुंवार के वनवा में व्यारे विंदासी। एहसासन जे हेडे सफर में घड़ी घड़ी नोघा ये दुनिया दर्दन जो दरिया। 11 तारीख जो निकाह विजी कुंवार के वठी विंदासी। ठीक है अबा 1 महीनो न मासी जेकी हिनन तारीख दिनी है अदी शादी उनी तारीख ते करदा। आहे लहर लहर में लका 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 ये दुनिया दर्दन जो दरिया ये दुनिया दर्दन जो दरिया। ये थी जण को मुझे बता थोरो थी भई थोरो ना है तो बियो वरी छा है रे मुर्स जी खिदमत करण तो जो फर्ज आ फर्ज। हां सब फर्ज जी मुते लता है ना बाकी तो पंजा फर्ज सब पूरा करे चलिया। अरे मु तो जरा छा न कहवा मानन के डट्टा सट्टा कयूं ढींगा ढेरी कयूं पेरा तू सेरा तू दई चाला तू चुनी तू करे तू जाजे पिप भर अजा दी की बात तू जरा कुछ को न कहवा हूं मानन के टाटा नहीं राजन जा ढींगा ढेरी करे तोखे अजे खारम तो जो अजे गोह जरो वात तो भरियो मा बड़ी है छा खट दे करियो सपनी अजे मुखे सहायण शुरू कयो तोखे सहाय कोन थी आ पर तू जीरड़ न मथारड़ लगी पई है मथा गर्मी दिठिया तई काऊ जी अख ते निकरे तो मुके फेराए मारियो आ 5 मिनट बात कोन तो बंद तई आ आड़ी वांगरी क्या लगी पई तई जरे रड़ न मा कुछ वरंदई कोन ता जाई रड़ू टे ने छाजले वेठो करी जरियो कते जा मुके होश लगा है काकड़े वाली बंदूक लगदे तुन्नाली पेट्रे आ वडो पीर पोटो पैदा ते वई जो पिटे तो आए तुजी पिटा साके कान लगदी माछ करे अल्लाह करे ते बी टंग बना भजी पवई ते जो इते हूं तो समझो तो चले मा खट दे करे वा तो तू मुजी वडी खिदमत कर पर हाणे मुके खबर पई त तू डैणन जी भी नानी है रुगो हिकड़ो चक्कर अल्लाह करे हिकड़ो चक्कर घुमण फिरण जोड़ो त्या तुझे बई जगू बाहू बनी
ने घट ते ये सिद्धो करे सुमारे चढ़दो अल्लाह न करे पर जे आऊं घट ते किरस न तो वांगुर ताहू कुकुआं कोन कंदी सही सब्र अची वेंदो मूंखे ताहू ॾिठी अथई पंहिंजूं ताहू त कीअं तो करी ॼण त ॾेढ को वॾो कोढ़ो नाले में फासी पियो लॻी पई अथसि जॾहिं तूं उन घट ते किरंदी न पोइ तोखे ख़बर पवंदी जादो त लाचारी लाचारी अड़े अञा लाचारी ॾिठी किथे अथई ही त अञा शुरूआत आहे अञा त लाचारी ॾिसंदे ॾिस त थिए छा थो शाबाश थी अदा शाबाश ॿियो ॾींहुं असां तोखे चरनि जी ॻोल्हियूं पिया ऐं तूं हिते पंहिंजे मस्तानी जे इश्क में गुम लॻो बीठो आहे अदा इहो बि कोन थो सोचे त पोइ असां केतिरा परेशान हूंदासीं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ अदा मुंहिंजे करे तव्हां परेशान न थियो मां 2-3 ॾींहं घर न अचां या 2 महीना घर न अचां अदा असां ते सिर्फ़ु एतिरो कुर्ब कर रुगो ॿुधाए निकिरंदो कर पोइ भले तूं 2 साल खणी घर न अच बाक़ी ईअं बग़ैर ॿुधाए घर मां निकिरी थो ज़ाहिरा खुटको थींदो कहिड़ी ख़बर तूं पंहिंजे कम सां वियो आहीं या को तोखे दुश्मन खणी वियो कंहिं में जुरत आहे जेको मूंखे खंबे खणंदो अॼु ॾींहं ताईं को मां अहिड़ो लाल न आहे ॼणियो जेको मल्हार खे खणी सघे इहा ॻाल्हि तूं बि न कर मुंहिंजा भाउ माण्हू वतन था नांगनि जे मथां खलूं लाहींदा बाक़ी तोखे कीअं बख़्श कंदा जेकॾहिं आया त मां हुननि खे मुंहुं ॾेई वठंदुसि पर तोखे केरु मुंहुं ॾे तूं मूंखे मुंहुं न ॾे ॿिए गाॾी ते हलूं तूं हल मां राति घर अची वेंदुसि अदा जेकॾहिं तूं न हले त छा अदा मूंखे घर में दाख़िल थियण ॾींदो वरी मूंखे वापसि मोकिले ज़िद छॾ ॿिए गाॾी ते अदा वॾे खे मुंहुं ॾेखार भली पोइ तूं 8-10 ॾींहं न अचिजांइ अदा हाणे हली थो मां घर कोन हलंदुसि रेखा भानु बेगम किथे आहे साईं वो शहर वई आहे चवे पई त कुझु सामान वठणो आहे ऐं हू नंढड़ो किथे आहे उहो स्कूल निकिरी वियो आहे भला ॿुध इहो नंढड़ो छा थो चए साईं हू नंढड़ो त मूंसां हज़ारे सवाल थो करे चए थो अम्मी तूं घर जी नौकराणी छो आहीं चवे थो त बाबा छो नथो अचे ऐं हीअ जेका आंटी आई आहे उहा केरु आहे साईं भला तूं ई ॿुधा त मां कहिड़नि सवालनि जा जवाब ॾेई कहिड़नि जा ॾियां सुलेखा कुझु ॾींहंनि जूं तकलीफ़ूं आहिनि जीअं तोखे सम्झ में अचे इन बानू खे मुंहुं ॾिदी अच मां त चवां थी बानू बेगम खे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾियो हिकु ॾींहुं ॿ ॾींहं लुड़कंदी पाणे माठ थी वेंदी फिलहाल न सुलेखा मां पंहिंजो पाण लाइ टेंशन वधाइण नथो चाहियां साईं हिन वक़्तु बि टेंशनुनि में गुज़ारियो था मां अलॻि टेंशन कयां ऐं हू नंढड़ो बि अलॻि टेंशन थो करे ऐं तव्हां बि टेंशन था वठो इन खां सुठो आहे त बानू बेगम खे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾियो 2-3 ॾींहं परेशान थींदी पोइ आस्ते आस्ते हू पाणे राज़ी थी वेंदी ॻाल्हि खे ईअं करे वई सुलेखा ॼण कुझु थींदो ई न पोयां जेका न बाहि भरंदी हुनजी मूंखे ख़बर आहे इन करे चवां थो त जेतिरो इहो राज़ लिकल रहे ओतिरो सुठी ॻाल्हि आहे साईं मां बानू बेगम जे सवालनि खां बेज़ार थी पई आहियां हाणे त मूंखे चवे थी त मूंखे पंहिंजे ॻोठु वठी हल ऐं मूंखे पंहिंजो ॻोठु घुमाओ ऐं मां त हुन सां कूड़ हणी हणी थकिजी पई आहियां हाणे जे मूंसां सवाल कई न त मां सिधो तव्हां ॾे मोकिलींदीसांसि तव्हां हुनखे मुंहुं ॾिजो छा कजे सुलेखा मां बची बेटनि को फाथो आहियां मुंहिंजो त रातिनि जो निंड ई आराम थी इन करे चवां थो त कुझु ॾींहं सब्र कर सभु ठीकु थी वेंदो बस तो रुगो मुनासिब वक़्तु अचण जो इंतज़ार कर सभु भलाई थींदी तव्हांजो मुनासिब वक़्तु अलाए कॾहिं ईंदो शेरलन कुछ सोच यार कुछ सोच त हाणे छा करणु घुरिजे हिकु तरफ़ त सदोरी जी शादी जी तारीख़ बि वधिजी वई आहे
जेकॾहिं हुनजी शादी गौराम सां थी वई न त मां पंहिंजो पाण खे कॾहिं बि माफ़ करे कोन सघंदुसि। जेका तुंहिंजी क़िस्मत में ई न आहे त हुन लाइ मां छा थो करे सघां? मां त इहो ई थो चाहियां त इन गौराम खे ख़तम करे छॾियां। बेवकूफ़ आहीं छा? हिकु छोकिरी लाइ खून कंदे? हिकु छोकिरी जी ॻाल्हि न आहे मासा त न आहे हिकु छोकिरी जी ॻाल्हि, पर हू मुंहिंजी ज़िंदगी आहे। इश्क में एतिरो अॻिते वधी न वञ जो सुभाणे वापसी जो रस्तो ई न मिले। सदोरी जूं यादूं हिन दिलि अंदरि वाइरो करे वयूं आहिनि ऐं हुनखे विसारणु मुंहिंजे लाइ नामुमकिन आहे मासा त नामुमकिन आहे मुंहिंजे लाइ। मां हर हाल में सदोरी खे हासिल कंदुसि, ज़रूर कंदुसि। भल पोइ मूंखे गौराम जो खून करणो पियो न तॾहिं बि कंदुसि। इहो कदम मां तोखे कॾहिं बि खणणु कोन ॾींदुसि वरियामा। तूं मां ईअं छो नथो चवीं त तूं मुंहिंजो साथ ॾियणु कोन पियो चाहीं? वरियाम मां नथो चाहियां त अहिड़े कम में मां तुंहिंजो साथ ॾियां जंहिंमें तो लाइ मसला पैदा थियनि। मां जेके बि मसला थिया न त हुननि खे मुंहुं मां पाण ॾींदुसि। जेकॾहिं छोकिरी तोसां निकिरी हलण लाइ तयारु आहे त उहा अलॻि ॻाल्हि आहे, उन में साथ मां बि ॾींदुसि। उनखे बि राज़ी करे वठंदुसि मां त पोइ पहिरियों इहो ई कमु कर, छोकिरी खे राज़ी करे वठ। जेकॾहिं छोकिरी राज़ी थिए थी त हली केस कयूं था त छोकिरी जी ज़बरदस्ती शादी कराई थी वञे। पुलिस ईंदी, छोकिरी खे वठी कोर्ट में पेश कंदी ऐं उते जेकॾहिं छोकिरी तो तरफ़ खां बयान ॾिनो त सुल्तान वारा ख़ामोश थी वेंदा ऐं पोइ का बि छिकछिका न थींदी। मां बग़ैर नुक़सान जे मसलो हल थी वेंदो। अम्मा पाण खे संभाल, पंहिंजो ज़हन ठाहे छॾ। असां केॾो बि कुझु कयूं को फर्क़ु नथो पवे। अम्मा मूं शादी न करण जो ज़हन ठाहे छॾियो। मां शादी सॼी ज़िंदगी न कयां, हिन ई घर में वेठी हुजां, कंहिंखे बि शिकायत न कयां। दुखी सुखी ज़िंदगी हिन घर में मां गुज़ारे छॾियां। कोई छो ज़बरदस्ती मूंखे कुंवार जो जोड़ो पारायो तो वञे? मूंखे वरियाम सां लाऊं लहण न ॾिनियूं वयूं, मूंखे वनवाह मां उथारियो वियो। पोइ छो ज़बरदस्ती ॿीहर मूंखे वनवाह में था विहारियो? छो अम्मा? आख़िर मूं पंहिंजे भाइरनि जो कहिड़ो कसूर कयो आहे जो हू मुंहिंजी हिकु बि ख्वाहिश पूरी नथा कनि? अम्मा तुंहिंजो ॾोह इहो आहे त तूं प्यार कयो आहे। असांजे मुआशरे में औरत खे प्यार करण जो को हक़ ई न आहे। छो अम्मा? छा असांखे प्यार करण जो हक़ न आहे? असांजे सीने में दिलि न आहे? असां इंसान न आहियूं? असां कंहिंसां प्यार मोहब्बत नथा करे सघूं? छो असांखे इहो हक़ न आहे? छा असां पंहिंजी ज़िंदगीअ जा सुठा ख्वाब नथा ॾिसी सघूं? हा अम्मा, असांखे ख्वाब ॾिसण जो को बि हक़ न आहे। तूं बस पंहिंजी ख्वाहिशनि जो गलो घोटे छॾ। जेकॾहिं तूं पंहिंजी उमेदनि आसरनि खे ज़िंदा रखंदीअ न त कॾहिं बि ख़ुशि गुज़ारे न सघंदीअ। ज़िंदा लाश त बणिजी वई आहियां। साल थी विया जो मां ख्वाब ॾिसण ई छॾे ॾिना। बस जियां पई ज़िंदगीअ खे पूरो करण जे लाइ। पर अदावारा त मूंखे जीअरो ई मारण था चाहिनि। हर कोई पंहिंजो वक़्तु पूरो कंदो ऐं तूं बि पंहिंजो वक़्तु पूरो कंदीअ। बस तूं पंहिंजी ज़िद खे छॾ, जेको थिए पियो उनखे थियण ॾे। उहो ई त थिए पियो जेको हू चाहिनि था। मुंहिंजे एहतजाज जो अदावारनि जे मथां कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? नथो पवे। तव्हां हिकु लाश खे कुंवार बणाए होॾां मोकिलण था चाहियो न? ठीकु आहे, मां तयारु आहियां, मोकिले छॾियो मूंखे होॾां। अरे वाह वसाई वाह, अॼु त वॾो पई वसी। आई केड़ी खुशी मिली तई, वॾी खुश आई। मैं सियाणी, मां खुशी कीअं न थींदसि? मुंहिंजे भाउ जी शादी जी तारीख़ पक्की थी वई आहे। मां त खुश आहियां। सामू ॾिस, सामू बाह लॻल आहे। बाह का ॾिसण अचनि थी? चाची जेड़ी तू मूंसां कई आहे, खुदा कंदो तोसां बि अहिड़ी थींदी। जॾहिं बि चाचा मोटंदो शहर मां शादी करे ईंदो, पोइ तोखां मां पुछंदमि सेरा कीअं ॻाइबा आहिनि। हाओ ईअं बि थी सघई थो वसाई। छा मई छा?
इहो छा चई? हा माई हा सच पई चवां। जॾहिं को ॿिए जे लाइ का खॾ खोटींदो आहे न त उन में पाण ई पवंदो आहे। माई तूं मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए जो तूं मुना आई आहीं हिन छोरी जे तरफ़ां मूंसां जहिड़ो करण आई आहीं? नानी सियाणी तोसां जहिड़ो करण लाइ कोन आई, खुदा करण ॻाल्हि कई अथसि। न दे टीकरू माई सियाणी खे, न दे टीकरू। टीकरू कोन पई ॾियां, सच बि ॿुधायां, नानी सियाणी ॿार कोन्हे का जो मां उनखे टीकरू ॾेई मुझाए वेंदसि। अदी अल्लाह खे मञ, हाणे तव्हां पंहिंजे पाण में विड़ी बस कयो, पोइ मां ॿीहर ईंदसि। जान छॾियो मुंहिंजी। तूं छोरी द्वारे कन न ॾे। इहो पुछ त मूं तोखे छो घुरायो आहे? इहो त मूंखे तूं ॿुधाई कान थी। रुगो पाण में वेड़ लॻी पई अथव, वठ वठा लॻी पई अथव पाण में। सॼे ॻोठ में वञी सॾ हला। 7 तारीख़ मुंहिंजे भाउ जी बुकी आहे। ये दुनिया